नौशो फिरोज़ भरिसां ॻोठ मंगो ख़ान ॾहर जो रिवासी मुमताज़ अली ॾहर पंहिंजे नंढड़े कामरान अली हसन अली नुशरत नाज़ पंहिंजे ई सोइटनि ऐं पुलिसनि जे ज़ुल्मनि खां तंग थी नेशनल प्रेस क्लब पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो सौटु सिकंदर ॾहर आरिफ़ उर्फ़ कारो मुशरफ़ असगर उर्फ़ रुस्तम काबिल ऐं ॿियनि गॾिजी मुंहिंजी चोरी कई। वरी 15 तारीख़ ते मूं ते हमिलो करे रतो रत करे छॾियो आहे। पुलिस न्यू जतोई वटि वियसि त NC दाख़िल कई आहे। FIR दाख़िल न कई त मां कोर्ट में दरख़्वास्त कई। उन ते कोर्ट चगुरी FIR जो ऑर्डर ॾिनो। SHO FIR दाख़िल कई। हाणे हुननि खां पैसा वठी हमलियावरनि खे गिरफ़्तार नथो करे। मां SSP नौशो फिरोज़ खे दरख़्वास्त ॾिनी त उन SHO खे हुकुम कयो त फ़ौरन गिरफ़्तार करे, पर SHO रफ़ीक बोहियो गरी रिश्वत वठी उन्हनि खे गिरफ़्तार नथो करे। मुंहिंजो प्लाट ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। हुन वॾा चोर माण्हू आहिनि। हुन जो क्रिमिनल रिकॉर्ड शइ जे सकारे प्लाटनि ते कब्ज़ा खोड़ ॾिसो ही SHO जा खटाऊ पुट आहिनि। उन्हनि खे गिरफ़्तार नथो करे। उन्हनि IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशो फिरोज़ ॿिनि वसवारनि खे अपील कई आहे त फ़ौरन इन ॾोहारियुनि क्रिमिनल ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं मूंखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार उहे माण्हू हूंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।